नेब चेयरमैन जावेद इकबाल चयो आहे त नेब करप्शन गॾु नथा हली सघनि। नेब वॾियूं मच्छियूं ऐं वाॻू पकड़िया आहिनि। नंढियूं मच्छियूं ॼार मां निकिरी वञनि थियूं। नेब 533 अरब रुपया वापसि कराया आहिनि। सभ खां ॾुखियो कमु लुटियल रक़म वापसि कराइणु आहे। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे नेब चेयरमैन जावेद इकबाल चयो त तव्हां खे वापारी ऐं फोरू में फ़र्क़ु करणो पवंदो। नेब मुल्की सीड़पकारी में का बि रुकावट नाहे विधी। नेब मसइलो बि हर मसइलनि जो हल आहे। नेब चेयरमैन चयो त नंढियूं मच्छियूं ॼार मां निकिरी वञनि थियूं। नेब वॾियूं मच्छियूं ऐं वाॻू पकड़िया आहिनि। नेब ऐं करप्शन गॾु नथा हली सघनि। तव्हां खे असल वापारी ऐं फोरू में फ़र्क़ु करणो पवंदो। हुन चयो त वापारियुनि खे यकीन ॾियारियूं था त खेनि नेब जे करे का परेशानी न थींदी। नेब खे रुॻो गारियूं ॾेई हलिया वेंदा त को बि फ़ाइदो न थींदो। नेब मुल्की सीड़पकारी में का बि रुकावट नाहे विधी। जावेद इकबाल चयो त इहो चवणु नाइंसाफ़ी आहे त सज़ा मिलण सबबि सीड़पकार परेशान आहिनि। हुन चयो त नेब जो इदारो अवाम जी ख़िदमत लाइ क़ाइमु कयो वियो हुयो। जहिड़ी रीति कमु कयो आहे उहो जारी रहंदो। नेब चेयरमैन चयो त असांजी कोशिश आहे त को बि ढबलशाह पैदा न थिए। ढबलशाह खे सज़ा न मिले हा त हर पाड़े में ढबलशाह पैदा थी चुको हुजे हा। संदसि चवणु हो त सुबुह जो पेशी भोॻींदड़ शाम जो नेब ते तनक़ीद करे थो। नेब मसइलो बि मसइलनि जो हल आहे। नेब कानून में तरमीम जी का बि ज़रूरत नाहे। नेब पहिरीं बि पंहिंजो कमु कंदो हो, हाणे बि करे पियो ऐं कंदो रहंदो। नेब सज़ा नाहे ॾींदो, सज़ा अदालतूं ॾींदियूं आहिनि।